के माण्हू तारीख़ थियनि था, धरतीअ जे घायल सीने ते गहरी चीख थियनि था, जा माण्हुनि खे जागाए थी, जा दुनिया खे बदिलाए थी। वाकई के माण्हू शहीद थी कुर्बानियूं ॾेई ऐं क़ौमुनि खे जियारे वेंदा आहिनि। अॼु 20 मार्च आहे ऐं 20 मार्च 1943 ते सूर्य बादशाह सैयद साईं सबकतुल्ला शाह खे हैदराबाद सेंट्रल जेल में अंग्रेज सरकार शहीद कयो वियो हो ऐं फांसी ॾिनी हुई। इन जुर्म में त हुन अंग्रेज सरकार जे आॾो सिर न झुकायो ऐं गोॾा न खोड़िया। अॼु बि 81 साल गुज़री चुका आहिनि, पर ख़बर नाहे त पीर साईं सूर्य बादशाह खे किथे दफ़नायो वियो आहे। अॼु 81 साल गुज़रण जे बावजूद बि अॼु हुननि जी हुर जमात हुननि सां तमामु घणी मोहबत करे थी। वतन या कफन, आज़ादी या मौत जहिड़ा नारा इन्हनि सपूतनि ॾिना ऐं अॼु बि हुननि जी जमात हुर जमात जेका सिर ॾियण लाइ तयारु आहे ऐं हुर लफ़्ज़ जी माना आज़ादी आहे। अॼु बि हू सिंध जे हक़नि लाइ ऐं उन जे जियापे लाइ जदोजहद कंदा नज़र अचनि था। अहिड़नि ई माण्हुनि खे हीअं भेटा ॾेई सघिजे थी त के माण्हू बाद मरण जे यादि न कंहिंखे ईंदा आहिनि, के माण्हू तारीख़ुनि में नक्श उतारे वेंदा आहिनि, के माण्हू कुर्सीअ कारण क़ौम कुहाए वेंदा आहिनि, के माण्हू क़ौम जे कारण पाण कुहाए वेंदा आहिनि। सॼी सिंध सूर्य बादशाह खे सुर्ख सलाम पेश करे थी।